بسم اللہ الرحمن الرحیم۔ الباب الثالث فی التقدیم والتأخیر من المعلوم انه لا يمكن النطق باجزاء الكلام دفعة واحدة بل لا بد من تقدیم بعض الاجزاء وتأخیر البعض وليس شيء منها في نفسه اولى بالتقدم من الآخر لاشتراک جمیع الالفاظ من حیث ہی الفاظ فی درجۃ الاعتبار فلا بد من تقدیم هذا على ذاک من داء یوجبہ فمن الدواء التشویق الى المتأخر اذا كان المتقدم مشعرا بغرابت نحو والذی حارت البریۃ فی حیوان مستحدث من جماد۔ علم المعانی جو بحث ہلی رہیو ہے۔ اساں پٹھاں یہ ڳالھ پڑھی آیاسیں ته علم المعانی میں 8 باب ذکر تھیندا ۽ ہکڑو خاتمو ذکر تھیندو۔ ٻن بابن جو ذکر پٹھیاں تھی آیو، اھے مکمل تھی آیا۔ اॼو کے سبق میں مصنف 3 باب جو ذکر کرے رہیو ہے۔ 3 باب ہے تقدیم ۽ تاخیر جے بارے میں، یعنی تقدیم اڳتے کرن، تاخیر پوئتے کرن، اڳ پوئتے کرن لفظن کے جملن کے، ان جے بارے میں آیو ہے۔ تو ہانے توجہ ॾियो، انسان جيڪي بھی الفاظ ڳالهائي تو نا، ڏسندا کے لفظ اساں اڳ میں رکھندا آहियूं، کے لفظ اساں بعد میں رکھندا آहियूं، تو انہن کے اڳ میں چھو ذکر کयो ویندو आहे، بعد وارن لفظن کے بعد میں چھو ذکر کयो ویندو आहे؟ حالانکہ حیثیت کے اعتبار سے بحیثیت الفاظ جے تو سب الفاظ برابر آن، کو بھی لفظ کنہیں بھی لفظ کھاں ودھیک یا گھٹ ناہی، تو پو کیڑے لفظ کے اگ میں رکھے ونی، کیڑے لفظ کے بعد میں رکھے ونی، تو ان جا کے سبب ہوندا آہن۔ جی مثال خطاب وغیرہ کयो ویندو आहे تو پہراں خطبو پڑھیو ویندو आहे، پو حدیث، پو آیت پڑھی ویندی आहे، پو حدیث پڑھی ویندی आहे، ان کھاں بعد میں پو کلام جی ابتدا کئی ویندی आहे، پو وری ان خطبے منجھ بھی، ان تقریر منجھ بھی ॻाल्हियूं हूंदियूं जिन खे कन खे पहिरियां ज़िक्र कयो वेंदो आहे, कन खे बाद में ज़िक्र कयो वेंदो आहे। अहिड़े तरीक़े सां या मिसाल हिकिड़ो ज़रब ज़ईदुन ग़ुलामहू, ज़रब खे छो पहिरियां आंदई, ज़ईदुन खे ज़रब खां बाद में छो आंदई, ग़ुलामहू खे वरी उन खां, त इन जा सबब आहिनि। बग़ैर सबब जे कंहिं बि लफ़्ज़ खे मुक़दम या मुअख़र नाहे कयो वेंदो। त हाणे इंसान ॻाल्हाए थो रोज़ानो केतिरा अल्फाज़ ॻाल्हाए थो, इहो त मुमकिन नाहे त सभिनी लफ़्ज़नि खे हिकु ई वक़्त में इंसान ज़बान मां अदा करे। मसलन 100 लफ़्ज़ हिकिड़े सेकंड में कढे, त को बि लफ़्ज़ हिकु हो लफ़्ज़ हुन खां अॻु न हुजे, हो लफ़्ज़ हुन खां बाद में न हुजे, इन मुमकिन आहे? लाज़िमी जॾहिं इंसान तलफ़ुज़ कंदो त हिकिड़ो लफ़्ज़ मुक़दम हूंदो त ॿियो लफ़्ज़ मुअख़र हूंदो। त मुक़दम के छो मुक़दम रखियो वेंदो, मुअख़र के छो मुअख़र रखियो वेंदो, उन सभिनी जा असबाब आहिनि। उहे असबाब असां पढ़ंदासीं। तर्जुमो कयो। बाब 3 आहे तक़दीम ऐं ताख़ीर जे बारे में, अल्फाज़नि खे मुक़दम ऐं मुअख़र रखण जे बारे में। मिनल मालूम, माना इहा ॻाल्हि मालूम आहे, इहा आम ॻाल्हि आहे, हर कंहिंखे ख़बर आहे इन ॻाल्हि जी, त अनहु कहिड़ी ॻाल्हि, त बेशक इहो ला युमकिन, नाहे मुमकिन, न त को ॻाल्हाइणु बि अज्ज़ाइल कलाम, कलाम जे जुज़न सां दफ़अतन वाहिदतन, हिकु ई दफ़े। ईअं थी सघे थो त इंसान खे का ॻाल्हि करणी हुजे, उन में मिसाल हिकिड़ो 100 लफ़्ज़ हुजनि, 100 लफ़्ज़नि खे हिकु ई दफ़े में इंसान ॻाल्हाए सघे, हिकु लफ़्ज़ ॿिए खां मुक़दम मुअख़र न हुजे, ईअं मुमकिन आहे? नाहे न। सो को लफ़्ज़ मुक़दम हूंदो, को मुअख़र हूंदो, त पोइ बल्कि ला बुद्द, ज़रूरी आहे, मिन तक़दीम बाज़िल अज्ज़ा, बाज़ जुज़न खे मुक़दम रखणु, व ताख़ीरुल बाज़, ऐं बाज़ खे मुअख़र करणु रखणु। वलैस शैउन मिनहा फी नफ्सिही औला, ऐं नाहे काई बि शइ उन्हनि मंझां पंहिंजो पाण औला, ज़्यादा रुतबे वारी, बेतक़द्दुम, तक़द्दुम जे एतबार सां,
माना ईअं न आहे त को लफ़्ज़ चइबो आहे हीउ लफ़्ज़ ज़बरदस्तु आहे, हीउ लफ़्ज़ आला आहे, इज़त वारो आहे, इनखे अॻिते रखिजे, इनखे बाद में रखिजे। अल्फाज़ हुजण जे एतबार सां सभु लफ़्ज़ बराबरि आहिनि, को बि कंहिंखां मुक़दम नाहे। पोइ मुक़दम ऐं मुअख़र जा असबाब आहिनि, सबबनि जे करे असां मुक़दम मुअख़र कंदा आहियूं, लफ़्ज़ जे करे न आहियूं कंदा। इश्तिराक जमील अल्फाज़ वास्ते मुश्तरिक हुजणु, गॾु हुजणु तमामु अल्फाज़नि जो, मिन हैस इन हैसियत सां त हीअ अल्फाज़ुन फ़ी दर्जतिल एतबार, इहे अल्फाज़ आहिनि हिक ई एतबार जे दर्जे में। फला बुद्ध, पोइ ज़रूरी आहे मिन तक़दीम हाज़ा अला ज़ाक, मुक़दम करणु हिन खे अला ज़ाक हुन ते, या वरी हाज़ा जी माना हिकु कयो, ज़ाक जी माना ॿी कयो, त माना मुक़दम करणु हिक खे ॿिए जे मथां। मिन दाइन, कोई दलील, यूजिबु हू, जेको हुनखे साबित करे, हिते वजब बि माना सबत जे। फ़मिन दवाई, पोइ उन्हनि असबाबनि खां, सबबनि खां बाज़, हाणे मुसलमान बाज़ अहिड़ा असबाब बयानु कंदो त लफ़्ज़ खे जंहिं सबबनि जे करे मुक़दम रखियो वेंदो, बाद वारनि खे मुअख़र कयो वेंदो। उन सबबनि असबाबनि मंझां पहिरियों सबबु आहे अतशवीक़ इलल मुतअख़िर, तशवीक़ शौक़, शौक़ ॾियारणु मुतअख़र पुठीअ ॻाल्हि जो। माना ईअं हूंदो त को शख़्स अची करे के अहिड़ा अल्फाज़ चवंदो शुरूअ मंझि, कुझु हिकु ॿ लफ़्ज़ अहिड़ा चवंदो तव्हां त उन जा अल्फाज़ एतिरा मुअसर हूंदा जो माण्हू खे शौक़ु पैदा थी वेंदो त हीअ अॻिते कहिड़ी ॻाल्हि थो करे, उहा ॻाल्हि मां तवजह सां ॿुधां। सो पंहिंजी ॻाल्हि, तव्हां त मुंहिंजी ॻाल्हि माण्हू तवजह सां ॿुधनि, पोइ पंहिंजी ॻाल्हि जे लाइ तवजह हासिलु करण जे लाइ कुझु अल्फाज़ शुरूअ मंझि अहिड़ा चवंदो त जीअं बाद वारी ॻाल्हि खे माण्हू गौर फ़िक्र सां ॿुधनि। जीअं ईअं थींदो आहे, मसलन कोई शख़्स चवे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, ईअं चइबो आहे न, पोइ अॻियां चवंदा अलाए छा चवंदो, अलाए कहिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदो, पोइ भले हुनजी ॻाल्हि जी अहमियत न बि हुजे त माण्हू उनजी गौर करे ॻाल्हि ॿुधंदो, कहिड़ी ॻाल्हि थो ॿुधाईंदो, ठीकु आहे। त माना शुरूअ मंझि के अहिड़ा अल्फाज़ चवणु तव्हां त बाद वारी ॻाल्हि माण्हू गौर ॾेई करे ॿुधनि, बाद वारी ॻाल्हि जे ॿुधण जो माण्हुनि में शौक़ु पैदा थिए, त उन जे करे कुझु अल्फाज़ अहिड़ा अल्फाज़ जेके इन ॻाल्हि खे साबित कनि त माना बाद वारी ॻाल्हि गौर सां ॿुधण जहिड़ी आहे, त उन्हनि अल्फाज़नि जो हक़ु आहे त उनखे माण्हू मुक़दम रखे न। मिसाल इन जो इहो शेर आहे, तर्जुमो कयो, व तशवीक़ शौक़ु ॾियारणु, इलल मुतअख़र पुठीअ ॻाल्हि जे लाइ, पुठियनि पोइते जे लाइ। इज़ा कानल मुतक़द्दम, जॾहिं हुजे मुतक़द्दिम अॻिते ईंदड़, मशअरन सम्झंदड़, बेग़राबत अजीब व ग़रीब ॻाल्हि सां। माना जेको मुक़द्दम लफ़्ज़ आहे न, जेको अॻिते कयल लफ़्ज़ आहे, उहो का अहिड़ी का ग़राबत, का अजीब व ग़रीब जेका ॻाल्हि करे, जॾहिं मुक़द्दम लफ़्ज़ अजीब व ग़रीब ॻाल्हि ते दलालत कंदो त मुतअख़िर जे ॿुधण जो शौक़ु माण्हू में पैदा थी वेंदो। मिसालनि जो ॾिसो, शेर में आहे, वल्लज़ी हारतिल बरियतु फ़ीहि हैवानुन मुस्तहदसुन मिन जमाद, वल्लज़ी ऐं उहो, हारत जो इख़्तिलाफ़ कयो, हारतिल बरियतु मख़लूक उन में है की न, वल्लज़ी उहा ॻाल्हि जो उन में मख़लूक इख़्तिलाफ़ कयो आहे। त हाणे माण्हू ॿुधंदा कहिड़ी ॻाल्हि आहे जंहिंमें मख़लूक इख़्तिलाफ़ कयो आहे, कहिड़ी ॻाल्हि आहे जंहिंमें पूरी मख़लूकनि जो इख़्तिलाफ़ आहे, इंसाननि जो इख़्तिलाफ़ आहे। त हाणे माण्हू खे शौक़ु पैदा थी वियो त असां हिन ॿी ॻाल्हि खे ॿुधूं जेका उहा ॻाल्हि करे रहियो आहे। पोइ उहा छा आहे, उहो हैवानुनि, उहो हैवान आहे, ज़ी रूह आहे, रूह वारी शइ आहे, मुस्तहदसुन जेको पैदा थियल आहे, मिन जमाद, जमाद खां, पथरनि खां, बेजान शइ खां। त माना चई त उहा शइ जंहिंजे बारे में पूरी मख़लूक इख़्तिलाफ़ कयो आहे, उहो हिकिड़ो अहिड़ो हैवान आहे जेको जमाद खां पैदा थियल आहे,
بے جان شے کھاں پیدا थियल आहे. इन जे बारे में मुख़्तलिफ़ अक़वाल आहिनि उलमा जा, इन मां छा मुराद आहे. बाज़ चवनि इन मां हज़रत आदम अलैहिस्सलाम मुराद आहे. हज़रत आदम अलैहिस्सलाम खे जमाद माना मिटीअ मञा, पथरनि मञा, मुख़्तलिफ़ शयुनि मञा उनखे मिटी मुख़्तलिफ़ क़िस्मनि जी गॾु कई वई न, त माना उनखे बेजान शइ मञा हिकिड़ी हैवान माना ज़ी रूह शइ, जानदार शइ ठाही वई. बाज़ चवंदा हिन मां सालिह अलैहिस्सलाम वारी ॾाची मुराद आहे जंहिंखे पथर मञा ठाहियो वियो आहे. ऐं बाज़ उलमा चवंदा त इन मञा हशर मुराद आहे, त क़यामत जे ॾींहुं इंसानु उथंदो त मिटीअ मञा वरी इंसान खे दुबारा ज़िंदह कयो वेंदो. त माना इहा अजीब ॻाल्हि आहे न. कहिड़ी अजीब ॻाल्हि आहे त माना बेजान शइ मञा हिकु ज़ी रूह जो पैदा थियणु, पथर मञा ॾाची जो पैदा थियणु अजीब आहे न आहे? अजीब आहे. त चलो ज़ी रूह मञा इंसान मञा त इंसानु पैदा थिए, औरत ॿाहिरि ॼणे थी, इहा त ॻाल्हि चलो ज़ी रूह मञा ज़ी रूह पैदा थी आहे. पर हिकिड़ो बेजान शइ मञा हिकु जानदार शइ पैदा थी त इहा अजीब ग़रीब ॻाल्हि आहे. सो उन जे करे हाणे ॾिसो वल्लज़ी हारतिल बरियत फीह, इहो मुब्तदा आहे, इन में ग़राबत बि आहे. अजीब ॻाल्हि थो करे त हैवानुन मुस्तहदसुन मिन जमाद, अहिड़ो ज़ी रूह शइ जेका पैदा थियल आहे जमाद मञा, बेजान शइ मञा. त पहिरियां आंदई वल्लज़ी हारतिल बरियत, असल में महल इस्तदलाल इहा आहे त पहिरियां छा आंदो अथई त अहिड़ी शइ जंहिंमें इख़्तिलाफ़ कयो आहे मख़लूक उन में, त माण्हुनि खे शौक़ु पैदा थियो त असां अॻिते ॻाल्हि ॿुधूं त हीअ कहिड़ी ॻाल्हि करे रहियो आहे. ठीकु आहे. ॿियो सबबु लफ़्ज़ खे मुक़दम रखण जो, उहो आहे ताजीलुल मुसरत अविल मसाअत, माना ख़ुशीअ जी या ग़मी जी ॻाल्हि खे पहिरियां करणु. मसलन हिकिड़ो शख़्स आहे, उनखे अव्हांखे ख़बर ॾियणी आहे. अगरि अव्हां उनखे ख़ुशीअ जी ख़बर ॾेई रहिया आहियो त असुल मेन जेका मौज़ू आहे, मेन जेका ॻाल्हि आहे, अहम जेका ॻाल्हि आहे, पहिरियां माण्हू उनखे रखे पोइ बाद में वरी पोइ ॿी ॻाल्हि खे माण्हू ज़िक्र उनजो करे. या अगरि उनखे अव्हीं का ग़म जी ख़बर ॾेई रहिया आहियो त पहिरियां उहा जेका अहम ॻाल्हि जेका अव्हां ॿुधाइण था चाहियो उनखे रखो, पोइ बाद में वरी पोइ ॿिए जुमिले जो ज़िक्र कयो. छो त असुलु जेको सामे जे ॿुधण जो जेको माना तमा आहे, उहा इन अहम ॻाल्हि खे ॿुधण जी उनखे ज़रूरत आहे. त मां उहो ॿुधणु इहा अहम ॻाल्हि चाहे थो. सो सामे जेका ॻाल्हि ॿुधणु चाहे थो, असुल में माण्हू पहिरियां उन लफ़्ज़ खे मुक़दम करे रखे. मिसाल, को अहिड़ो शख़्स आहे जंहिंखे फांसीअ जो ऑर्डर अची चुको हुयो, त हाणे हिनखे फलाणी तारीख़ ते फांसी अची वेंदी. हाणे फांसीअ खे माफ़ करण जो हुकुम कंहिंखे अख़्तियार कंहिंखे आहे? सदर खे. सदर उनजी फांसी माफ़ करे सघे थो, बादशाह उनजी फांसीअ खे माफ़ करे सघे थो. काज़ी त माफ़ नथो करे सघे. काज़ी साम्हूं त जेको गवाह ईंदा त काज़ी उहो फ़ैसिलो ॿुधाईंदो. पोइ हाणे उन शख़्स खे बादशाह माफ़ करे छॾी फांसी. हाणे उनखे अची करे ऐं ख़बर ॾियणी आहे. ख़बर कीअं ॾिबी? त पहिरियां चइबो तुंहिंजी फांसी तुंहिंजी बादशाह माफ़ करे छॾी आहे, त पहिरियां अफ़ो वारो लफ़्ज़ ज़िक्र कयो वेंदो. छो त अहम ॻाल्हि माफ़ीअ जी आहे न, त तोखे माफ़ी मिली चुकी आहे. त पहिरियां इहो अफ़ो वारे लफ़्ज़ खे ज़िक्र कयो वेंदो. बाद में पोइ वरी इहो चयो वेंदो त हाणे बादशाह तुंहिंजो इन मुआमिले खे दरगुज़र करे छॾियो आहे. अहिड़े तरीक़े सां कंहिं शख़्स कंहिंखे क़त्लु कयो हुयो, हाणे काज़ीअ उनजे लाइ क़िसास लाज़िम करे छॾियो. त हाणे अची करे पहिरियां हुन सां काज़ी जी तारीफ़ या वरी कोर्ट जे बारे में ॿुधाइणो न आहे. पहिरियां हुनखे अची करे, छो त उनखे हिकिड़ी ग़म जी ख़बर ॾियणी आहे. त असुलु ख़बर ॾियण जो मक़सदु छा आहे? क़िसास जो. त पहिरियां लफ़्ज़ क़िसास ज़िक्र कयो वेंदो, उन खां बाद में पोइ वरी ॿियनि अल्फाज़नि खे ज़िक्र कयो वेंदो. ॾिसो मिसाल में ॾिसो पोइ वरी सम्झायो. व ताजीलुल मुसरत, ताजील अजलत, जल्दी आणणु, मुसरत ख़ुशीअ वारी ॻाल्हि खे, अविल मसाअत या वरी ग़म वारी ॻाल्हि खे. माना ख़ुशी या ग़म जी ॻाल्हि करणी आहे त जेका ख़ुशीअ जी अहम ॻाल्हि आहे उनखे पहिरियां ज़िक्र कयो वञे, बाद वारे जुमिले खे बाद में. या ग़म जी ॻाल्हि आहे त पहिरियां उन ॻाल्हि खे ज़िक्र ग़म वारी कयो वञे, बाद वारे जुमिले खे वरी मुअख़र करे ज़िक्र कयो वञे. मिसाल इन जो अल अफ़्वु अन्क सदर बिहिल अम्र,
अफ़ो माफ़ी अनक तुंहिंजे लाइ सदर ज़ाहिर थियो आहे, सादिर कयो वियो आहे इन सां अमर, माना तुंहिंजे लाइ माफ़ीअ जो अमर सादिर कयो वियो आहे, तुंहिंजे लाइ माफ़ीअ जो ऑर्डर अची चुको आहे। असुल में इहो जुमिलो थियणु इन घुरिजे हा, सदर लकल अमर अमरुल अफ़ुआ, सदर लकल अमर अफ़ुआ, पहिरियां फ़ेल अचे हा, सदर ज़ाहिर थी चुको आहे, लक तुंहिंजे वास्ते, अमरुल अफ़ुआ माफ़ीअ जो हुकुम, पर हिते पहिरियां अफ़ु लफ़्ज़ खे ज़िकिर कयो वियो। या वरी मिसाल अल किसास, किसास हकम बिहिल क़ाज़ी, हुकुम ॾिनो आहे इन जो क़ाज़ीअ, असुल में इहो लफ़्ज़ जुमिलो थियणु ईअं घुरिजे हा, हकम अल क़ाज़ी किसास, हकम फ़ेल क़ाज़ी फ़ाइल किसास थियणु ईअं घुरिजे न लफ़्ज़, हकम अल क़ाज़ी किसास, हुकुम ॾिनो क़ाज़ीअ, पर हुनखे असुल में ॿुधाइणो किसास जे बारे में आहे, ग़मगीन हुनखे ख़बर ॾियणी आहे, सो उन जे करे चयो अल किसास हकम बिहिल क़ाज़ी, छो त हिते किसास खे मुक़दम रखण जो सबबु मौजूदु आहे, उहो सबबु आहे त माना ग़म जी ख़बर पहिरियां ॾियणु, छो त असुल मक़सदु सामे खे किसास जी ख़बर ॾियणु आहे, त उन लफ़्ज़ खे पहिरियां मुक़दम रखियो वेंदो। सम्झ में आयो? टियों सबबु मुक़दम जो, वक़ौनुल मुतक़द्दिम महतिल इनकार व तअज्जुब, हुजणु मुक़दम जो इनकार वारी जॻह ते ऐं तअज्जुब वारी जॻह ते, माना कंहिंसां का ॻाल्हि करणी आहे त पोइ उन ॻाल्हि जो इनकार करणु मक़सूदु हुजे या उनजो तअज्जुब करणु मक़सूदु हुजे, माना कंहिं को अहिड़ो को ग़लति कमु कयो आहे, हाणे उन ते तअज्जुब करणु मक़सूदु आहे, त पहिरियां माण्हू उन ॻाल्हि उन अल्फाज़नि जो ज़िक्र कंदो जिन मां तअज्जुब हासिलु थिए, तअज्जुब करे पोइ वरी चइबो न तो जहिड़ो माण्हू अहिड़ी ॻाल्हि अहिड़ो कमु कयईं, तो जहिड़ो माण्हू अहिड़ो कमु थो करे, त पहिरियां उनखे कमु ॿुधायो त तो ग़लती कहिड़ी कई आहे, इहा त कोन ॿुधाई वई न, पहिरियां तअज्जुब कयो न, तो जहिड़ो माण्हू ईअं थो करे, इहो चई करे पोइ चवंदो मां छा कयो आहे, पोइ ॿुधाइबो अथव तो हीअ ग़लती कई आहे, तो हीअ कयो आहे, तो हीअ कयो, त पहिरियां उन अल्फाज़ जो ज़िक्र कयो वञे जिन मां तअज्जुब ऐं इनकार हासिलु थिए उन जे कम ते। मिसाल इन जो बाद तूलिल तजरिबत तनख़दिउ बिहाज़िहि ज़ुख़ारफ़, बाद तूलिल तजरिबत, छा एॾे तवील तजुर्बे खां बाद मंझि तनख़दिउ धोखो थो खाई तूं बिहाज़िहि ज़ुख़ारफ़, इन्हनि बनावटी शयुनि मंझि, माना तोखे हेॾो वॾो तजुर्बो आहे पोइ बि इहे बनावटी शयूं तोखे धोखो ॾेई थी वञनि, त असुल मक़सदु जेको आहे उहो उनखे धोखे ॾियण ते इनकार करणु न आहे, असुल मक़सदु छा आहे, इहो तअज्जुब करणु आहे, तोखे हेतिरो तजुर्बो हासिलु आहे पोइ बि तूं अञा सम्झी नथो सघीं, त असुल माना तअज्जुब करणु आहे, सो उन जे करे इहो लफ़्ज़ ज़िक्र कयो बाद तूलिल तजरिबत, इन तअज्जुब खे पहिरियां ज़िक्र कयो वियो। लेकिन इहो जुमिलो अच्छा सही तरह सां कीअं हुजणु घुरिजे, सही तरह सां ईअं हुजणु घुरिजे, त ॾिसो इनखे हिते ज़िक्र छा थियल आहे, बाद तूलिल तजरिबत तनख़दिउ बिहाज़िहि ज़ुख़ारफ़, असुल में इहो हुजणु ईअं घुरिजे तनख़दिउ बिहाज़िहि ज़ुख़ारफ़ बाद तूलिल तजरिबत, पहिरियां तनख़दिउ, पहिरियां इस्तफ़ाम अचे उन खां बाद में तनख़दिउ इहो फ़ेल अचे, छा तूं धोखो खाईंदो, फ़ेल पहिरियां ज़िक्र थियल हुजे, बाद तूलिल तजरिबत बिहाज़िहि ज़ुख़ारफ़ बाद तूलिल तजरिबत, सही तरह सां जुमिलो ईअं थो थिए, ठीकु आहे, सम्झ में आयो, सही तरह सां जुमिलो कीअं थो थिए, वरी ॿुधो, तनख़दिउ बिहाज़िहि ज़ुख़ारफ़ बाद तूलिल तजरिबत, सही जुमिलो हुजणु ईअं घुरिजे, पर छा आहे त पहिरियां तअज्जुब करणु मक़सदु आहे हिन जॻह ते, सो उन जे करे ज़िक्र कयो वियो बाद तूलिल तजरिबत, छा एॾे वॾे तजुर्बे खां बाद में तूं इन्हनि बनावटी शयुनि मां धोखो खाई थो वञी, ठीकु आहे,
माना ताजुब करणु मक़सदु हुयो, सो उन जे करे इन्हनि ताजुब वारनि अल्फाज़नि खे मुक़दम रखियो वियो। चोथों सबबु सुलूक सबील तरक़ी, तरक़ीअ जो रस्तो पार करणु, तरक़ीअ जे रस्ते ते हलणु। माना छा त माना इहो मुसल ज़िक्र करे, चलो तर्जुमो कयो। ऐं इत्यान बिल आम अवलन सुमल ख़ासि, यानी आणणु आम खे अवल पोइ वरी ख़ासि खे बाद उनजे, माना तरक़ीअ जो रस्ते खे तय करणु। तवजो हेॾा कयो, इन जो मतिलबु इहो आहे त पहिरियां आम शइ खे आणियो वञे, आम खां पोइ वरी जेका ख़ासि आहे उनखे आंदो वञे, पोइ ख़ासि मंझां वरी जंहिं शइ खे ख़ासि करणु मक़सदु आहे पोइ वरी उनखे आंदो वञे। पर जेकॾहिं पहिरियां ख़ासि खे आंदो वियो पोइ आम खे आणण जी ज़रूरत ई कोन रहंदी। सो पहिरियां आम शइ खे ज़िक्र कयो वेंदो, उन खां बाद में पोइ वरी ख़ासि खे, पोइ वरी ख़ासि मंझां ख़ासि शइ खे ज़िक्र कयो वेंदो। ॾिसो, सुलूक सबील तरक़ी, हलणु तरक़ीअ वारे रस्ते ते, यानी इत्यान बिल आम, आणणु आम सां, अचणु आम सां, अवलन पहिरियां, सुमल ख़ासि पोइ वरी ख़ासि खे आणणु, बाद उन जे। लिअन्नल आम इज़ा, छो जो आम इज़ा उन वक़्तु ज़कर बअदल ख़ासि, ज़िक्र कयो उन बाद ख़ासि जे, या ज़ुकिर बअदल ख़ासि, ज़िक्र कयो वञे ख़ासि खां बाद, ला यकून लहू फ़ाइदतुन, त पोइ न हूंदो उनजो को बि फ़ाइदो। जेकॾहिं ख़ासि शइ खे ज़िक्र करण खां बाद में आम शइ जो ज़िक्र कयो वियो त हाणे आम जो को बि फ़ाइदो न रहंदो। मिसाल इन जो ॾिसो, मसलन हाज़ा कलामुन सहीहुन फसीहुन बलीगुन, त इहो सही आहे चवणु। कंहिं सोचो हाज़ा कलाम सहीहुन, हीउ कलाम सही आहे, पोइ वरी चई त फसीहुन, फसीह बि आहे, वरी चई त बलीगुन, बलीग बि, माना हीउ कलाम सही आहे, इन में फसाहत बि आहे, इन में बलागत बि आहे। पर जेकॾहिं फ़ाइदा कुल, त पोइ जेकॾहिं तूं चवीं फसीहुन बलीगुन, त हीउ कलाम फसीह आहे, बलीग आहे, माना ख़ासि जो ज़िक्र कयो अथई, आम ज़िक्र न कई त सही आहे, सही जो ज़िक्र। हाणे पोइ चए थो बाद में, मसला ईअं चवे हाज़ा कलामुन फसीहुन बलीगुन सहीहुन, हीउ कलाम फसीह आहे, बलीग आहे, सही आहे। त हाणे फसीहुन बलीगुन चई त सही त पाण ई शामिलु थी वियो न, छो त गैर सही फसीह बलीग न थींदो। जॾहिं हुन फसीह ऐं बलीग चयो त सही कलाम बि अज़ ख़ुदि उन में शामिलु, हाणे सहीअ खे ज़िक्र करण जी ज़रूरत न आहे, त फसीह बलीग इहो ख़ासि आहे, हाणे सही आम आहे, सो ख़ासि खे ज़िक्र करण खां बाद में आम जे ज़िक्र करण जी ज़रूरत न आहे। ठीकु आहे, त सबील तरक़ी छा आहे त माना पहिरियां आम खे रखियो वञे, उन खां बाद में जेकॾहिं ख़ासि खे पहिरियां रखंदो त पोइ आम खे रखण जी ज़रूरत ई पेश न ईंदी। ला तुहताज, न मुहताज थींदे तूं इला ज़िक्र सही, सहीअ जे ज़िक्र करण जे तरफ़। वैज़ा कुल त, ऐं जॾहिं तो चयो त हीउ कलाम बलीग आहे, मसलन तो चयो त हाज़ा कलामुन बलीगुन, हीउ कलाम बलीग आहे, ला तुहताज, त न मुहताज थींदे तूं इला ज़िक्र सही वला फसीह, पोइ ज़िक्र करणु सही ऐं फसीह जे तरफ़, माना पोइ सही ऐं फसीह जे ज़िक्र करण जी बि ज़रूरत, छो त जेको कलाम बलीग हूंदो उहो फसीह ज़रूरु हूंदो, ऐं जेको फसीह हूंदो उहो सही ज़रूरु हूंदो। त माना पहिरियां जेकॾहिं ख़ासि खे ज़िक्र कयो वेंदो त पोइ हाणे आम जे ज़िक्र करण जी ज़रूरत न आहे। पंजों सबब, व मुराआत तरतीब वजूदी, तरतीब वजूदीअ जी रिआयत करणु, माना वजूद में जेका शइ पहिरियां अचे उनखे पहिरियां रखणु, जेका शइ बाद में अचे उनखे बाद में रखणु। वजूद में जेका शइ मुक़दम आहे अल्फाज़नि में बि उनखे मुक़दम रखणु, ऐं वजूद में जेका शइ मुअख़र आहे अल्फाज़नि में बि उनखे मुअख़र रखणु। मिसाल इहो जीअं सूरह बक़रा में आहे, ला ताख़ुज़ुहु सिनतुन वला नौम, नथी वठे उनखे सिनतुन, सिनतुन चइबो आहे उर्दू में चइबो आहे इनखे ऊंघ, जेका निंड खां
पहिरियां माण्हू जी जेका हालत तारी थींदी आहे सुस्तीअ वारी, निंड अचण वारी कैफ़ियत थींदी आहे, उनखे चइबो आहे सिनतुनि। त पहिरियां निंड खां पहिरियां त माण्हू खे सिनतुनि ऊंघ ईंदी न, निंड वारी हालत ईअं तारी थींदी, उन खां बाद में निंड ईंदी। सो पहिरियां सिनतुनि जो ज़िक्र कयो वियो, बाद में नौम जो ज़िक्र, निंड जो ज़िक्र बाद में कयो वियो। छो त वजूद मूजिबि सिनतुनि ऊंघ पहिरियां मुक़दम आहे निंड खां, नौम खां। वजूद में पहिरियां सिनतुनि मुक़दम आहे नौम खां, त जेका वजूद में मुक़दम हूंदी अल्फाज़नि में बि उनखे मुक़दम रखियो वेंदो। ठीकु आहे, ॿिया पोइ वरी अॻे सबक़ में बाक़ी असबाब इंशाअल्लाह पढ़ंदासीं।